सिंध में गुज़िरियल 15 वरहनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत रही आहे, पर बदकिस्मती सां सिंध में को हिकिड़ो बि अहिड़ो खातो नाहे जेको आवाम लाइ मिसाली ऐं लाभाइतो साबित थियो हुजे। हूअं त समूरनि खातनि जी कारकर्दगी ते सवालिया निशान लॻल आहे, पर ख़ासि करे मकानी इदारनि वारे खाते जी कारकर्दगी आवाम आज़ारण वारी रही आहे। ताज़ी आयल ॿोॾ खां पोइ जहिड़ोक मकानी इदारनि जी अहलियत वाइखी थी पई आहे। ही स्क्रीन ते नज़र ईंदड़ गंदगी जा ढेर कंहिं ॿाराड़ीअ जा नाहिनि, न वरी कंहिं कचरा कुंडी जा आहिनि, पर ही मंज़र सिंध जे तारीख़ी शहर ठठे जा आहिनि, जेको हिन वक़्तु गंदगी जे ढेर जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिन सॼी सूरत हाल में म्यूनिसिपल इंतज़ामिया मुकमल लातालुक़ नज़र अची रही आहे, छाकाणि त इहो अक्सर ॾिठो वियो आहे त म्यूनिसिपल ऑफिसर पंहिंजी ऑफिस खे वक़्तु ॾियण बदिरां सियासी सरगर्मियुनि में रुधल हुजे थो। चयो वञे थो त म्यूनिसिपल ऑफिसर खे ज़िले जे हिकु ताक़तवर हुकूमती शख़्सियत जो आशीर्वाद हासिलु आहे, जंहिं करे संदसि बदिली थियण बावजूदि खेसि रिलीफ न कयो वियो ऐं खेसि कमु जारी रखण जो चयो वियो, जेको ठठे जी आवाम जे लाइ आज़ार खां घटि नाहे। हिन वक़्तु ठठे शहर जूं गलियूं हिकु त नाजाइज़ कब्ज़नि करे सोढ़ियूं थी वियूं आहिनि, त मथां वरी सफ़ाई जे नाक़िज़ इंतज़ाम करे गटरनि जो पाणी रोडनि रस्तनि ते भेजण करे आम माण्हू जी ज़िंदगी अजेरन थी वई आहे ऐं डेंगी, मलेरिया, दस्त ऐं चमड़े जी बीमारियुनि में पिणु तमामु घणी वाधि थी आहे। हुकूमत ख़ासि करे ज़िले इंतज़ामिया खे हिन मसइले ॾांहुं ध्यानु ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे।